चाचा चाय पियो। मां चाह चाह टे साड़े छड़िया हाणे तो ॻोठनि मां खीर मखण लस्सी ॾुध सभु कुझु खॼियो अचे शहर में विकामण। ॻोठनि में बि हाणे सॼो ॾींहुं किटली चढ़ी पई आहे। चाचा हाणे तव्हां बि शहर में लॾे अचो न। ॻोठ में छा आहे, न गैस न बिजली न रोड न स्कूल। मां तूं ऐं पुट असलम जॾहिं न असां सां गॾु हली ॻोठी ईद कंदा त सभु ख़बर पइजी वेंदव। बराबरि उते अहिड़ियूं सहूलियतूं कोन्हनि के, पर उते सचा कुर्बा नंढे वॾे जी साञा सभु कुझु आहे। उते हयाव आहे, शर्म आहे। चाचा चाचा ये ॻाल्हियूं त हिते बि आहिनि, रुगो ॾिसण वारी अखि खपे। बाक़ी रही ईद, सो असां ईद जो ॿकर हिकिड़ी कंपनी में बुक कराए छॾियो आहे। चाचा साईं इहा ईद असां हिते कंदासीं। मुंहिंजा मिट माइट बि हिते ई था रहनि। आख़िर असांखे हिते वारनि सां ई मुंहुं ॾियणो आहे। माई कुझु त ख्यालु कर। असलम पाण ज़ोरो थी माइटनि सां गंढजण खां सवाइ हिते अची शादी कई। सभु माइट कावड़िया वेठा आहिनि। ईद ते ॻोठ हलो त ईद जी ख़ुशीअ में हुननि खे परचायूं त सही। चाचा चाचा मूं चवनि त शादी खां पोइ पहिरीं ईद आहे, हिते कंदासूं। ॻोठ के ॿिए भेरे हलंदासूं। हा बाबा बाबा ॿियो त मिड़े ख़ैरु आहे न? अरे कहिड़ो ख़ैरु आहे। अलाए कीअं इन कारीअ ते पैर पीउजो इन सां लाऊं लॻे। अरे तव्हां थी त ईद ते ॻोठ कोन हलंदासीं। मथो न फेर बाबा साईं हिते दड़को कोन हलंदो, नमूनो हलंदो। ऐं पाण थो राज़ी करियां। तूं हुन सां बहस असुल न कर। चली आए। हा चली बसि हाणे मुंहिंजी पारत थी बाबा, पारत थी। अस्सलामुअलैकुम। बुध पैसा कढाया? हाँ अचे ही वठ। किथां आयो आहे? जिते ईद जो ॿकर बुक करायो अथऊं उतां आयो आहे। लिखियो अथनि त असांखे बाक़ी पैसा ॾेई वञो जी ईद वारे ॾींहुं अव्हां जो ॿकर दर ते पहुचाए सघिजे। बिल्कुलु सही फरमायो अथनि। भला हाणे आऊं छा करियां? पैसा खणी हल त ॾेई अचूं। पर मूं वटि त रुगो 3000 रुपया आहिनि। उन मां ॿकर जा पैसा बि ॾींदासीं, ईद बि कंदासीं, बाबे खे ॻोठ जे लाइ कुझु वठी ॾींदासीं। तेरी पंहिंजी त पूरत कर, पोइ माइटनि जा घर भरजाए। आऊं चवां थी कन खोले ॿुध त ईद हिते कंदासीं। हिते चङो हाणे जल्दी कर त हलूं। हा हा हलंदा ॿकर, मिठी बि माठ, मुठी बि माठ। कंहिंखे दाह ॾियां कंहिंसां सूर सलिया। बाबा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वाह तबीयत ठीक है बाबा? बाबा साईं हिन चरीअ सां बहस अजायो आहे। आऊं बि रुगो हा हू करे कम पियो हलायां। है अरे तूं मर्द थियो नी, ज़ाल जी चपटी ते बांधण वांगुरु टपका पियो नी। अरे इन ज़ाल जे चवण ते तो पंहिंजा माइट छॾिया। अरे इन तोखे माइटनि खां छिड़ी पिंजरे जो तोतो बनाए छॾियो आहे। अरे बाबा ते ॻाल्हि मारिजी वेंदासीं बाबा साईं। अचे पई अच। अरे अचे पई त अचण ॾींस, असीं कोट आहियूं छा बाबा साईं। छो तो मुंहिंजो घर फिटाई बाबा। हा असीं वञी पिया उन जे ॿकर जा बकाया पैसा ॾियण। इंशाल्लाह शाम ताईं मोटींदासीं। बसि हाणे पार थी दुआ कजे बाबा। तव्हांजी धूड़ पायो, पर हा माई बुरके खां सवाइ दर खां ॿाहिरि पेर न कढंदी, सम्झी? बुरको? हा 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 बुरको, बिल्कुलु वञी बुरको पाए हल हल। ये बाबा
बुरको। वालेकुम सलाम। कादे बाबा? सही है, रसीद है। बाबा मेहरबानी करे वारे सां अचो, ॿिया बि त वेठल आहिनि। सफ़र साहब जी 16 फाइल ॾिजो साहब पियो घुरे। 16 अचे साईं, पहिरीं असांजो कमु बाबे खे वञणो आहे ॻोठ, स्टेशन ते छॾे आयो आहियासीं। यार इहा ॻाल्हि पहिरीं न पिया कयो। महिरबानी। चलो हे वठो तव्हांजो फाइल। बाबा जी साईं। ही फाइल वठो, अधे खे वठी वञो साहब वटि। जी जी पंहिंजो दोस्त माण्हू आहे, हाँ सम्झो न। हाँ बेशक बेशक दोस्तनि जो कमु पहिरीं कबो। अदी अचो अचो अचो। यार हीअ कहिड़ी फज़ीलत आहे? हीअ हमां हाणे आया तंहिंखे मोकिले छॾईं। असीं सुबुह खां वेठा आहियूं। अदा तव्हां ॾिठो कोन, हुन साहब त रसीद खे फीथा आणी ॾिनसि। तव्हां बि खणी न मोए खे गुज़रियो न त हिते सॼो ॾींहुं लॻी वेंदो। हाँ हाँ 100 बकरनि जो बंदोबस्तु थी वेंदो। अवां दिलि जाए कयो, ईद वारे ॾींहुं माल अव्हां जे दर ते हूंदो। ओके? हाँ ठीकु आहे। ओके ठीक फरमायो। साईं, फरमाइण वारी कहिड़ा आहिनि? अर्ज़ु खणी आया आहियूं त थोरो बकर बुक करायोसीं साईं। छा थोरो बकर कंहिं बुक करायो? हाँ मूं कोन करायो, अड़े मूं ॾे न। साईं तव्हां हिन खे छॾियो ही फाइल। ठीकु आहे। हाणे हीअं कयो, शनाख्ती कार्ड, इनकम सर्टिफिकेट ऐं राशन कार्ड, इन्हनि सभिनी जूं फोटू कापियूं करे हिते जमा करायो ऐं ॿी खाना पूरी खां पोइ पेमेंट करे रसीद वठी वञो। ईद वारे ॾींहुं कुर्बानी जो बकर अव्हां जे दर ते हूंदो। पर इहे सभु सर्टिफिकेट छाजे लाइ घुरिजनि साईं? आउं कुर्बानी थो करियां, को वीज़ा कोन थो वठां, ऐं इहे सभु हथ करण में के साल लॻी वेंदा साईं। लॻे थो त हिते शहर में अभी पहिरियों दफ़ो कुर्बानी पिया कयो। जी हाँ अदा, मुंहिंजे घर वारे जी त शहर में पहिरीं कुर्बानी आहे। बाक़ी मुंहिंजा माइट त सदाईं हिते शहर में इन तरीक़े सां कुर्बानी कंदा आहिनि। साहब जेके कागज़ चवे थो न, सभु हथ करे ॾियणा पवंदा। ठीकु आहे ठीकु आहे। हिननि सभिनी फॉर्म ते सहियूं करे पेमेंट ब्रांचुनि में जमा कयो ऐं ॿियनि कागज़नि जो बंदोबस्तु कयो। साहब, इहे ॿियूं ब्रांचूं किथे आहिनि? हिते ई आहिनि। अबा शफ़ी जी सर। हिननि खे ॿियनि ब्रांचुनि में वठी हाज़ुर सर। साईं, असीं वञी असां ॿी खाना पूरी करां, बाक़ी असांजे बकर जी अथव पार। अव्हां दिलि जाए कयो, बकर बिलाइतो आहे। हूं बि हिते शहर में 2 टे कुर्बानियूं कंदो न त सॼी ॻाल्हि सम्झी वेंदो। साहब हूअं त ठीकु ठाक आहे, मिड़े कुझु वाइड़ो आहे। ठीकु थी वेंदो, ठीकु थी वेंदो, न त पोइ अव्हां ठीकु करे छॾींदोसि। अच्छा, शहरनि में ईअं थींदो आहे छा? भला तव्हां केतिरे ॾींहंनि में ठीकु थिया हुआसीं? जी अस्सलाम वालेकुम। जी जी। ओ यस यस। ओ नो, आउं वॾो एक्सपर्ट आहियां। ओ झिरी बि सफ़ा करे ॾींदुसि बिल्कुलु। उज़ावा रेडी? न साईं, बुकिंग तमामु घणी आहे, इन करे सारी। हा हा आउं डायरी में लिखी थो छॾियां। हा ओके, ख़ुदा हाफ़िज़। अचो अचो, साईं साहब।
सही कहां वालेकुम सलाम जी फरमायो। सही बकर जी कुर्बानी के बारे में ॻाल्हाइणो थी। अच्छा फार्मन ते सही कई अथव? हाँ साईं, ही ॾिसो सभु फार्म सही कराया अथऊं, पोइ रहिजी वञी सही त ॿुधायो त करायो, ऐं हूअं बि पंहिंजा माण्हू आहिनि साईं। ठीकु आहे, हाणे मुंहिंजे साम्हूं इन ते सही कयो। अचे ऐं मुंहिंजी फी सिर्फ़ 400 रुपया जमा करायो। छा छा 400 रुपया बकर ठाहिण जा? इहो त पुराणो अघु आहे बाबा, तव्हां शायदि पहिरियों भेरो। जी अदा हाँ ही वठो पैसा। मुझे घर वाले जी तो शहर में पहिरीं कुर्बानी आहे। अदा 100 रुपया मोटाए ॾिजो। हाँ बाबा अचे 100 रुपया। साईं भला हाणे बकर जी पारत थो सही। छा थियो बकर खे? मिड़ई वाइड़ो आहे। केरु बकर या ही? ॻाल्हि से साॻी आहे। भला हाणे केॾां वञूं साईं? डॉक्टर साहब वटि। छो छो छा थियो असांखे हिते? बाबा ओॾे वेंदो त पाण ई ख़बर पइजी वेंदव। चङो अच, मां थी तोखे सम्झायां। विख विख ते जो ख्वार करी अच। हाँ हलो साईं हलो अचो। ॿिन्ही जी चकास फी जा टोटल थिया 200 रुपया। बकर खे उज़ा खां अॻु में तपासींदुसि, तंहिंजा 100 रुपया अलॻि, टोटल थिया 300 रुपया। माफ़ कजो डॉक्टर साहब, मां तो शहर जे आहियां, पर ही वेचारो बहराड़ी जो आहे। ऐं शहर में ही पहिरीं कुर्बानी आहे। ॿी कुर्बानी त इंशाल्लाह सभु कुझु ठीक थी वेंदो। भला हाणे केॾां वञूं? बकर जी माठ मीठ में कुर्बानी कंदो या सरगस कढाईंदो? डॉक्टर साहब आखिर असांखे बि दुनिया सां मुंहुं ॾियणो आहे। असांजे बकर जी सरगस ज़रूर थींदी। कीअं? डॉक्टर साहब बेगम साहबा दुरुस्त फरमायो। सरगस त लाज़मी आहे न। जीअं ओड़ो पाड़ो पुछे त हीअ कुर्बानी कंहिं कई त पोइ हलायो 300 रुपया। डॉक्टर साहब हिते सही, सुबुह खां हिननि जे कम सां लॻो पियो आहियां, चांहि बि नसीब कान थी आहे, बुख बि ॾाढी लॻी आहे, पर छा करियूं पंहिंजा माण्हू आहिनि। बाबा हिननि खे ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट में वठी वञनि। हाँ साईं हलो हलो। अचे है चाबी। जी सर। साहब के छॾे जी ऐं जल्दी मोटी अच त पोइ मां तोखे मोकल ॾियां। थैंक्स सर। अचो 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 साहब वालेकुम जी फरमायो, मां तव्हांजी छा ख़िदमत करे सघां थो? साईं इहो बकर सरगस। अच्छा सरगस करे। अच्छा बकर जी सरगस वेन में कराईंदा या ट्रक में? साईं ट्रक में। असीं ज़ाल मुड़ुस ऐं मुंहिंजा सहुरा बकर सां गॾु हूंदासीं। अच्छा ट्रक में। फर्स्ट क्लास। भला कहिड़नि रोडनि तां सरगस कढंदा? सिर्फ़ु पंहिंजे पाड़े में या सॼे शहर में? अदा जॾहिं कुर्बानी कई अथऊं त छो न बकर जी सरगस सॼे शहर मां कढायूं? कीअं? भला फरमायो। त पोइ सॼे शहर जा थिया तेल समेत 700 रुपया ऐं रोड परमिट जा 100 रुपया, इहे टोटल थिया 800 रुपया। 800 रुपया? जी 800 रुपया। बेगम साहब 800 रुपया? 800 त पोइ छा आहे? यूं था 800 रुपया। अचे अदा। हा पूरा आई आहिनि। घणे वठो था? हा पूरा आई। साईं हिते सही। हा हिते सही। हाँ भला हाणे केॾां हलूं? हाँ बकर ब्यूटी पार्लर। बकर ब्यूटी पार्लर। हाँ श्रृंगार पार्लर साईं।
हलो चलो साहब वाला हाँ बस हलो अचो 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 सलामकुम साईं सलामकुम वाह जो सिंगारियल मुंहिंजो ख्याल आहे त अहिड़ो सिंगार वधीक बहितर थींदो हू बहू जहिड़ो आऊं शादी राति वारे नमूने सां वेठो हाय हाय शुक्र बि अदा हिन सिंगार जो केतिरो बिल थींदो ही सिंगार तव्हांजे वित खां मथे आहे अहिड़ो सिंगार सिर्फ़ वॾा माण्हू कराईंदा आहिनि छो उहे पाण अहिड़ो सिंगार करे घुमंदा आहिनि छा फज़ूल सवाल न करियो ऑर्डर बुक करायो भला ही बकर कंहिंजो बि सिंगारियो साईं तव्हांखे हिकु दफ़ो ॿुधायमि त ही बकर वॾनि माण्हुनि जो आहे तव्हां छा कंदा आहियो असीं 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 मेरी बेगम साहब जी ड्यूटी ॾींदा आहियूं साईं अदा असांजी बकर जो बि अहिड़ो ई सिंगार कजो केतिरा पैसा लॻंदा टोटल 500 रुपया 500 रुपया बकरी सिंगारियासीं शायदि तव्हां हा अदा हिननि जी शहर में पहिरीं कुर्बानी आहे ठीक थी वेंदो मां तव्हांखे पैसा ॾियां ओ ही 500 रुपया सिंगार जा वठो साईं हिते सही कजो ओ हिते पंहिंजा ई माण्हू आहिनि भला हाणे केॾां हलूं साईं हाणे बसि फाइनल पेमेंट बकर जी ॿियो कमु सभु थी वियो हलो हलो अचे था जी साईं ही बकर ऐं हुनजी चारे संभाल ऐं जाइ जी मसवाड़ जा टोटल मिलाए 3900 रुपया ताईं जमा करायो त तव्हांखे मां रसीद ॾियां 3900 रुपया हाणे छा थींदो बेगम साहब अव्हांखे माइटनि सां शहर में कुर्बानी जो वसी तजुर्बो आहे मूं मिसकीन जी त पहिरीं कुर्बानी आहे ऐं छा थो करे सघां मां त चवां थी त इज़त ई पैसा बचाइणा आहिनि बकर जो ऑर्डर कैंसिल कराए बल्कि तोखां माफ़ी हली घर वठंदुसि लाला कुल खां कमु वठां कुल खां भुली भुली भाण आई साहब न भुली ठीकु आहे वठूं था पैसा वापसि अकुल ॾेई तोसां शादी कयमि हाणे करियूं था का हिमत अदा शफ़न जी साईं अदा हिकिड़ो मिंट पा जी साईं अदा ॻाल्हि इहा आहे त असीं बकर जो ऑर्डर वापसि था वठूं बकर जो ऑर्डर वापसि हा छो ही हेतिरी जा महिनत कई अथऊं तूं फिक्र न कर तुंहिंजो क़दुरु कंदासीं हाँ तुंहिंजी फाइल खणी आ वो फाइल का अदा ये फाइल हाँ अचो हलो अचो तो आ जाओ मोहम्मद असलम जी साईं तव्हां ऑर्डर कैंसिल करायो आहे जी साईं बकर तव्हांखे न खपे न साईं असांखे बकर न खपे पंहिंजी रक़म वापसि खपे साईं सवाल
वालेकुम सलाम। बाबा हाण वरी छा आहे? ॿिया पैसा? सफ़ा कुझु चरियो आहे। हाँ? बाबा जेका तो रक़म ॿियनि ब्रांचुनि में ॾिनी उनजो अधु मिलंदो तोखे ईद खां पोइ। हाँ? जंहिं लाइ लिख पढ़ करणी पवंदी। 2-3 महीना बाबा अञा लॻी वेंदा। हाँ? छा एडवांस वारो 1000 रुपयो तो ॾियो? उन मां चारो ऐं संभाल काटे बाक़ी 50 रुपया बचा जेके तव्हांखे ॾिनमि। तोखे त अॻु ई ख़बर हूंदी मुंहिंजी त पहिरीं कुर्बानी आहे पर तुंहिंजा माइट त हर साल ईअं ई त कंदा हूंदा। हाणे हल कर बकर थी वठ हल। अल्लाह हाणे छा थींदो? कुर्बानी की थींदी? अल्लाह ताला चट कराई कुर्बानी त थियो पर हाणे ईद कीअं थींदी? वाह जो थींदी ऐं ॻोठ में थींदी। ढगे में 5 पतियूं आहिनि असांजूं, 2 पतियूं थींदियूं तव्हां जूं। इन बहाने सां माइटनि खे बि परचाए वठंदासीं ऐं ईदूं बि कंदासीं। सही बिल्कुलु ईअं थींदो जेको हुकुम हो जो बाबा साईं। हल तयार थी वठ हली मुंहिंजे माइटनि सां ईद कर त ख़बर पवंदी त असली ईद किथे थींदी आहे। छा तेजी माना ईद न कंदासीं? न असुल न हिते लॻी पई आहे बकर ॿुसाट ईद कबी अबाननि सां के बाबा साईं। ऐं शाबाश हिते मस्त मस्त मुंहुं वांगुरु मुड़सियूं ॾेखारियूं अथई। अरे हाणे जल्दी करे वठ किथे वरी माई फिरी न वञे। फिरंदी वरी कीअं? हलो हली तयार थी। Thank you.